नाज़रीन सिंध में अगवा थी प्रिया कुमारी उजाला सोलंकी बिन बारन जी बाजरा बिल प्रिया एक्शन कमेटी पारा जो कैंप लगाए कैंप के जो 5 ॾींहं है मुख्तलिफ सियासी समाजी अगवान की आमद जो सिलसिलो भी जारी है। उन सां ॿुधाईंदो हलां तो सखर नेशनल प्रेस क्लब जो टीम समेत वक्त समेत जो यकचतीले कैंप से पहुतल है, जिनमें वही तादाद में नंढा ॿारड़ा औरतूं सियासी समाजी अगवान मौजूद हैं। उन ॻाल्हि ॿोल करूँ था, वक्त में शरीक अगवान से ॻाल्हि ॿोल करूँ था तो छा पिया चवनि, कहिड़ा मुतालबा कनि था पिया। अदा लतीफ़ जी सटनि सां मां ईअं चवंदसि त मुठ मुठ सूरनि सभु कई मूं वटि वठाणा भेरियो कयूं बाणा विया विया निकिरी। सिंध जा एतिरा सूर आहिनि, एतिरा दर्द आहिनि जो बयान खां काफ़ी आहिनि, लेकिन जेको हे बचड़नि जो दर्द आहे न बहसियत मां सम्झी सघां थी त इन जो को मदाबो ई न आहे। जंहिंजा 5-5, 6-6 साल गुज़री विया आहिनि, ॿार मासूम उहे हलिया विया आहिनि। हे त ग़रीब आहे असांजो वीचारो भाउ त हिन जो ॿारड़ो या प्रिया कुमारी आहे न्याणी आहे। असांजे सिंधी समाज में तव्हां पाण सिंधी आहियो, ख़बर अथव त न्याणी जी केतिरी अहमियत आहे, छोकिरी जी केतिरी अहमियत आहे। ऐं उहा गुज़िरियल 6 सालनि खां मिसिंग हुजे ऐं उन सूबे जो IG चए, DIG चए ऐं घरू वज़ीर चए त उहो को हिकिड़ो धाड़ियल हुयो जेको मारिजी वियो। 5 ॾींहं तक़रीबन धरणे के अॼु असां पूरे पंहिंजे ॿारनि नंढड़नि सुधा आया आहियूं। सिंध गवर्नमेंट के जेको आहे सो जूं बि हिन महिल नथी चुरे। सिंध गवर्नमेंट खां इहा ई गुज़ारिश आहे त जेके नंढड़ा ॿार मासूम जेके आहिनि अगवा थियल आहिनि, इन जे लाइ हिकिड़ी GIT जेको आहे सो विहारी वञे। जेके ई जेको आहे सो प्रिया कुमारी समेत जेके ई ॿार सिंध में आहिनि उन्हनि खे जेको आहे सो फुल फोर जेको आहे सो रिहा करायो वञे। अगरि उन्हनि खे रिहा न करायो वियो त हे धरणो इंशाल्लाह तेसिताणी जारी रहंदो। फातिमा तीवणो या उजाला परवीन सरकी या ॿिया ॿारड़ा उहे बाज़ाब न थींदा। क़ौम खे उथणो पवंदो, हिकु आवाज़ छॾणो पवंदो, छाकाणि त असांजा ॿारड़ा, असांजूं ॿारियूं, असांजूं औरतूं, असांजा नंग सरकारी पीरनि ऐं मीरनि जे कोटनि में क़ैद आहिनि। तंहिं करे इन कोटनि खे ड्राहे पंहिंजा ॿार कढण लाइ क़ौम खे उथणो पवंदो। ॿी का बि वाह कोन्हे। खुलियल लफ़्ज़नि में चऊं था पिया, पूरी ईमानदारी सां ऐं पूरी यकीन सां चऊं था पिया त सिंध जे अंदरि हीअ जेका चाइल्ड ट्रैफिकिंग आहे उन में सिंध असेंबली में वेठल वज़ीर, मशीर, MNA MPS डायरेक्ट या अणसिधी तरह इन्वॉल्व आहिनि। मिसाल तौर ते प्रिया कुमारी वारे केस में दुनिया जहान खे ख़बर आहे त संगदार जेके बदमाश वॾेरे सैयद वटि आहे ऐं उहो सैयद कंहिंजो माइट आहे, उहो वॾेरो कंहिंजो माइट आहे, सिंध असेंबली जेके वज़ीर जो माइट आहे, उनखे कंहिंजी सपोर्ट हासिलु आहे। त इन करे सिंध काबीनामा इन क़िस्म जे चाइल्ड ट्रैफिकिंग जे संगीन ॻोहनि में जी सरपरस्ती कंदड़ जेके वज़ीर आहिनि उन्हनि खे ॿाहिरि कढी वञे ऐं बदमाश वॾेरनि गिरफ़्तार कयो वञे, हीअ ॿार आज़ादु थी वेंदा। सॉरी माफ़ी ॻाल्हि इहा त जेकॾहिं के बासर शख़्स जो ॿार अगवा थिए थो, मग़फ़ी थिए थो, 24 कलाक पर जो प्रिया कुमारी ताल्लुक़ थी रखे। अरे तागेड़ो शर्म कोने गो तो 5 सालन गो वठी न्याणियूं रोडनि ते आओ दाऊ बि कनि, उनजे तव्हां नौकिरी कोन पई घुरनि, पंहिंजो बचो पई घुरनि। नाई महरम जे तव्हां उन बचनि खे अगवा कयो आहे, घरू वज़ीर मज़ाक पियो करे, IG ऐं GIT ठहनि थियूं, मुल्क खे तमाशो बणायो वियो आहे। असांजो आवाज़ नथो निकिरे हिननि जो दर्द ॿुधी। असांखे ख़बर आहे न असां कीअं गुज़ारियूं था, सॼो ॾींहुं रोयूं था वेठे। असां आसरो कयूं था अॼु ईंदो सुभाणे ईंदो, अॼु ईंदो, असांजे अञा तक ॿार न आयो। हिते 4 साल गुज़री विया आहिनि, असांजो ॿार अञा तक बाज़ियाब न थियो आहे। ॿिया केतिरा मासूम ॿार गुम थी विया आहिनि, अगवा थी विया आहिनि, अञा तक न मिलिया आहिनि। ख़ुशी महर केॾी मासूम ॿार आहे, उहा बि अञा तक न मिली आहे। मां IG साहब खे लॻाइण आई आहियां, IG सिंध खे ख़ुदा जे वास्ते असांजी मदद कयो, मुंहिंजे ॿार खे आज़ादु करायो। ॿिया केतिरा मासूम ॿार गुम थी विया आहिनि, अञा तक न मिलिया आहिनि, असांजी मदद करो। कैंप में शरीक अगवाननि जो ॻाल्हियूं ॿुधियूं, जो इहो चवणु आहे त प्रयास में जेके ॿार अगवा थी विया आहिनि उन्हनि नोटिस सटरुनि खे बाज़राब करायो वञे। कैमरा टीम सां गॾु आमिर जोगी, WTN न्यूज़ सखर। हुकुमराननि खे क़ौमी तारीख़ ख़बरदार था कयूं त होश में अचो, होश में अचो, होश में अचो। असीं ॼाणूं था त सिंध जे अंदरि सिंध असेंबली में वेठल, सिंध काबीना में वेठल वज़ीर, मशीर, MNA असीं तव्हांखे साम्हूं बतायो, इन करे असांजो राष्ट्रीय गुजरात तव्हां जिते
ऐं साईं डॉक्टर साहब खे ऐं गॾो गॾु उन्हनि समूह मासूम फंजीगल अगवा कयल ॿारनि जे तहत